इलाही शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे जे मुंहिंजी छोकिरी पंहिंजे ई कम खां वापसी में जीअं आई पिए त उन खां फुर थी वई। हालांकि चोरनि जो कमु हो त सिर्फ़ु जेकॾहिं चीज़ियूं उनखे मिली वियूं त उनजो कमु न हो। मुंहिंजी धीअ तशदुद जो निशानो बनाईंदा इन पिस्टल सां इलाही बुरो इन सां हाल कयूं आहे, हथनि ते पेरनि ते चेहरनि ते हर जगह ते। ऐं बसि चवण जो मक़सदु इहो आहे, इहा अॼु मुंहिंजा ॻोठ वारा इन लाइ जमा थिया आहिनि, ज़ाहिरा अॼु मुंहिंजी न्याणी आहे सुभाणे ॿिए कंहिंजी न्याणी हूंदी। ऐं असीं हमेशह खां सोशल कमु कंदड़ माण्हू आहियूं। मुंहिंजो घर वारो, मुंहिंजा माण्हू, असांजा ॿार शुरू खां ई पंहिंजा सोशल वर्कर असीं रही चुका आहियूं। ऐं हाणे कौंसिल जी सीट ते हुई त ज़ाहिर आहे 4 माण्हू ॿिया बि मूंसां वाबस्ता आहिनि। घणी बसि तकलीफ़ जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी छोकिरी जेकॾहिं अॼु एतिरे माण्हू जे सूंदे सूंदे असांखे इहा तकलीफ़ आहे त जेकॾहिं जंहिंजो कंहिंसां वास्तो न आहे, जेके ॻाल्हाए नथा सघनि, त सुभाणे जेकॾहिं इहा ई चीज़ उन जे ॿारनि सां थींदी त पोइ छा कबो। इन जे लाइ असीं चऊं था त असांजो साथ ॾियो, अहिड़े लुटेरे अहिड़े चोरनि खे झलरायो। जिते कहिड़ो बि माण्हू हुजे, जिते बि को हुजे त उन लाइ एक्शन करियो, उनखे बाक़ाइदा सज़ा ॾियो। इन चीज़ खां पुठियां न थियो त असीं झलरायूं था त छा थींदो। जेकॾहिं कहिड़ी बि हुजे, कंहिंजी बि धीअ, कंहिंजे बि पुटु, कंहिंजे ॿार सां को बि वास्तो हुजे, उन जो एक्शन खणो, उन माण्हू खे झलरायो, सज़ा ॾियारियो। अलाह साईं हर कंहिं लाइ हिकिड़ो कानून बि आहे पाण सां गॾु, पर अलाह साईं उनखे अजर ॾींदो जेको बि इन चीज़ में हर माण्हू जी सपोर्ट कंदो। ज़ाहिर आहे मुंहिंजी छोकिरियूं माशाल्लाह अचनि वञनि थियूं। असांखे हमेशह जो इन जो आहे सिस्टम, ड्यूटी ते अचणु वञणु, ट्रेनिंग ते अचणु वञणु। तॾहिं असीं ईअं बिल्कुलु आहियूं त इहे असांजी छोकिरियूं कोन्हनि, छोकिरा आहिनि। पर जेकॾहिं अॼु मुंहिंजी धीअ सां इहो वास्तो थियो आहे त सॼी राति मूंखे निंड न आई आहे। इन जे पीउ परेशान, इन जा भाउर परेशान, इन जा मामू परेशान, मुंहिंजे ॻोठ मां माण्हू पिया अचनि वञनि त असीं तोसां गॾु आहियूं। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त अॼु मुंहिंजी धीअ सां थी आहे। असीं उन सां सभु, असांखे का चीज़ जी ज़रूरत कोन्हे। शुक्र आहे इहे पैसा, इहे गोल्ड, इहे चीज़ियूं सभु कुझु वरी थी वेंदा। पर अॼु मुंहिंजी धीअ सीधी वापसी आई आहे। सुभाणे जेकॾहिं के ग़रीब जे ॿार सां इहो वाक़ियो थो पेश थिए, उनजो छा थींदो। असांजो आवाज़ु खणण जो मतिलबु सिर्फ़ु इहो ई आहे त ख़ुदा खे मञो, बसि इन माण्हू जे ख़िलाफ़ उथी बीहो, पंहिंजी आवाज़ु बुलंद करियो। असांखे हिते हाणे त मूंखे लॻे थो मूंसां गॾु दुश्मनी पई थिए। पहिरीं कुझु टाइम पहिरीं मुंहिंजे पुट सां बि वाक़ियो थियो, उनजी मूं दर्ज FIR कराई आहे। अॼु इन छोकिरी सां थियो आहे। अॼु बि बिल्कुलु आउं ख़ौफ़ में आहियां त अलाए अॻियां मुंहिंजो छा थींदो।